कर ख़बर माण्हुनि जो बंदोबस्त कई? जी बाबल भोतार, खंबदार अंब अहिड़ा माण्हू हथ कया आहिनि जो ॾींदा दुश्मन खे ॾंभ, असली दुश्मन खंब खंब थी वेंदा। मञो कमदार, तुंहिंजा हरमा जवान आहिनि, पर अॻियां बि चाकर खान अथई, उन्ही खे मारणो आहे। को आम माण्हू न आहे, ही न त तुंहिंजा हरमा पेरनि ते ज़ोर ॾियणी वारी। अड़े मजीदड़ा, अहिड़ा ई माण्हू हथ कया आहिनि। मूंखे माण्हू न खपनि, माण्हुनि जी सूरत में राकास खपनि, राकास जेके चाकर खान जे ॻोठ में घिड़ी उन जे सीने ते लत रखनि ऐं सीने ते गोलनि जो बस्ट वाहिन्स। जेकॾहिं ठुड़कू सुड़कू माण्हू कमदार मुंहिंजे साम्हूं आंदई न त पहिरीं गोली तोखे ठोकींदुसि, पोइ उन्हनि खे। बाबल साईं, अहिड़ा ई माण्हू आहिनि जहिड़ा तव्हां चाहियो था। पहिरीं उन्हनि खे ॾिसो, पोइ मुंहिंजी गीची में हथ विझो। किथे आहिनि माण्हू? घुराइनि। भोतार, मां माण्हुनि खे वठी थो छा, वठिया मिंट में वठी थो छा। अचो बाबल भोतार, हीअ जमाल ऐं कमाल, हिन जी दहशत खां चङा भला ॾकंदा अथव। हाणे हिन जमाल ऐं कमाल जी दहशत ॾिसणी पवंदी त ॾिसूं त ही केतिरी दहशत पकड़े सघनि था। जमाल कमाल, मां चाहियां थो त अॼु खां वठी चाकर खान ऐं उन जे ॻोठ जो को बि माण्हू हिकिड़ो पल बि सुकून सां न वेहे। जीअं ई सिज ज़ाहिर थिए उन्हनि ते ख़ौफ़ तारी थिए। छा तव्हां इहो कमु करे सघो था? अकबर खान, कमाल ऐं जमाल जे दहशत जो नमूनो अॼु ई राति असां तव्हांखे ॾसूं था। तव्हां पाण खे अकेलो न सम्झिजो, इन कम में तव्हांजी मुंहिंजा माण्हू बि मदद कंदा। तव्हांजे कंहिं बि हमराह जी असांखे मदद न घुर्जे। पर छो? छो त गद्दार तव्हांजे ई हमराहनि में मौजूदु आहे। तव्हां असांजे मथां इल्ज़ाम था हणो। कमाल, इहो सरासर अजायो इल्ज़ाम आहे। तव्हां मथां इल्ज़ाम न आया आहियो, पर गद्दार तव्हां में मौजूदु आहिनि। जेकर ईअं न हुजे हा न त रेस जे क़ैद मां को बि क़ैदी आज़ाद थी न वञे हा। बिल्कुलु गद्दार आहिनि, पर अञा ज़ाहिर न आहिनि थिया। जीअं ई इहे गद्दार ज़ाहिर थींदा त उन्हनि खे मौत जो मज़ो मां चखाईंदुसि। जेसि ताईं उहे गद्दार ज़ाहिर थियनि न, तेसीं हू असांजो सिर खणी छॾींदा। इन करे असां पंहिंजा सभु कम राज़दारीअ सां कंदासीं। तव्हां मुकमल तौर ते आज़ाद आहियो, पर मूंखे चाकर खान हर हाल में पंहिंजे कदमनि ते झुकियल खपे। उहो ज़िंदा था झुकायोसि या लाश जी सूरत में, इहो तव्हांजो कमु आहे। तमामु जल्द तव्हांखे इहो कमु असां करे ॾेखारींदासीं। तव्हांखे जंहिं शइ जी बि ज़रूरत हुजे न, तव्हां कमदार खे चई छॾींदा, तव्हांखे पेश थी मिले। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।